जाम शुरू मावा सां ख़बर शेयर कंदासीं, जिते अदालत में सिंध यूनिवर्सिटी में करप्शन केस जी ॿुधणी थी आहे। बिल्कुल नाज़रीन, जाम शुरू मावा खे ॿुधायां पिया जाम शुरू जी अदालत में सिंध यूनिवर्सिटी में करप्शन केस जी ॿुधणी थी आहे। एंटी करप्शन टीम जांच मुकम्मल करे चालान अदालत में पेश करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया मूंखे जांच बाद चालान में वधीक 48 नाला शामिल कया विया आहिनि। 40 ठेकेदारनि जा नाला बि केस मां ख़ारिज कया विया आहिनि। चालान में वाइस चांसलर प्रोफेसर सिद्दीक कल्हड़ो, रजिस्ट्रार गुलाम मोहम्मद भुट्टो समेत 48 ॼणनि खे शामिल कयो वियो। अपडेट कयूं पिया सिंध यूनिवर्सिटी में साल 2018, 19 ऐं 2017 में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में करप्शन कई वई। एंटी करप्शन इख्तियारनि जो चवणु आहे अॻूणे वीसी डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत समेत 67 ॼणनि मथां बि केस दाख़िल कयो वियो हो। एंटी करप्शन टीम जांच मुकम्मल करे हतमी चालान अदालत में पेश कयो। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारिजो। जी अज़ीम बारिजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध यूनिवर्सिटी में करप्शन केस जी एंटी करप्शन CIT टीम जांच मुकम्मल करे चालान करप्शन जी खात्मे वारी ख़ासि अदालत में पेश करे छॾियो आहे। चालान में जेको 48 वधीक नाला शामिल कया विया आहिनि, जॾहिं 40 ॼणा जेके आहिनि ठेकेदारनि जा नाला केस मां ख़ारिज कया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध यूनिवर्सिटी करप्शन केस वारे मामले में जोड़ियल जांच कमेटी एंटी करप्शन जी CIT टीम जो इंचार्ज है इंस्पेक्टर फैसला हाले फोटो इंस्पेक्टर अब्दुल सत्तार कांजन, सब इंस्पेक्टर जुल्फकार अली सरके की अगवानी में जो टीम जो जांच मुकम्मल कंदे चालान जो करप्शन के खात्मे वाली खास अदालत में पेश करे छॾियो। 48 ॼणा जेके उहे करप्शन में मुलवस निकितनि, जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी जो मौजूदा वाइस चांसलर प्रोफेसर सिद्दीक कल्हड़ो, रजिस्ट्रार गुलाम मोहम्मद भुट्टो, डायरेक्टर फनास जेको ज़ैनुलाब्दीन शाह, IT डिपार्टमेंट जो डीन है प्रोफेसर डॉक्टर खलील अहमद कुंभाटी, स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर है खालिद अजीज मीरानी, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जो मेंबर है रसूल बख्श मेहरान यूनिवर्सिटी जो मेंबर है प्रोफेसर डॉक्टर फिरोज शाह, अगूणो चीफ अकाउंट ऑफिसर अब्दुल हमीद बालादी, अगूणो इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस एडमिशन जो है प्रोफेसर डॉक्टर इमामदीन कोसो, अगूणो मैनेजर पेट्रोल ऐं CNG गुलाम रसूल मिर्जत, अगूणो डायरेक्टर फनास अब्दुल लतीफ सुमरो, अगूणो रजिस्ट्रार ऐं डायरेक्टर फनास जेको नूर अहमद भट्टी, रेजिडेंट ऑडिटर फनास विंग अब्दुल रुस्तमानी, अगूणो चीफ अकाउंट ऑफिसर अब्दुल हकीम डायरी समेत ॿियनि खे जेको केस में शामिल कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध यूनिवर्सिटी में 2017, 18 ऐं 19 में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में जेको करोड़ रुपयनि जी करप्शन थी, जेका पोइ एंटी करप्शन थाणे ते जेको 31/8/2020 ते जेको सिंध यूनिवर्सिटी जो अगूणो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत ऐं अगूणो रजिस्ट्रार अमीर अब्रेस में 67 ॼणनि मथां जेको करप्शन जो केस दाख़िल कयो, जेका पोइ एंटी करप्शन जी जेकी CIT टीम हुई उहा मुसलसल जांच करे रही, जेका पोइ हिन वक़्तु जेको हतमी चालान जेको एंटी करप्शन जी ख़ासि अदालत जेकी आहे उन में पेश कयो। मौजूदा वाइस चांसलर समेत रजिस्ट्रार ऐं 48 जेके नाला जेके नवां शामिल केस कया आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जेको करोड़ रुपयनि जी करप्शन थी, जेकी एंटी करप्शन जी टीम पारां जेको मुसलसल जांच करे रही, हिन वक़्तु जेको एंटी करप्शन जी टीम जेको हतमी चालान जेको अदालत में पेश कयो वियो आहे। जी ठीक है, अज़ीम बारिजो तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वॾी महिरबानी।